तो हिदायत में हिसाब तो करा हिसाब थींदो लोगो गुनाह होगा कोई नेकी को नहीं अल्लाह पाक फरमाए को भाई तो वजीर जहन्नम ला एकड़ो ओ मानो होंदो ऐं तो ओ मानो होंदो जंहिंजी हिकिड़ी नेकी खुटल हूंदी तो सभु नेकी हूंदी अल्लाह रब्बुल फरमाए फैसले उनखे मोकल ॾींदी थी नेकी वठी आहे ऐं हिकिड़े खे हुकुम कंदो त जहन्नम में वठी वेंदो वो अॻिते वेंदो वरी पोते ई ॾिसणो वरी अॻिते ॾिसणो वरी पोते ॾिसणो अल्लाह रब्बुल फरमाए मलाइको जी मुंहिंजे रब तुंहिंजी ॻाल्हि भेड़ा वठी वरी पाणी खे पेश कंदा अल्लाह रब्बुल पुछंदो मुंहिंजा गाना तोखे ख़बर केॾा में वञूं जी मुंहिंजा मौल ख़बर केॾा जहन्नम जी बात तरमी बेशररिन कल कसरो तरमी बेशररिन कल कसरो कअन्नहु जिमालतुन सुफर मुझे सहजै फरमाए कुरान मजीद में रब की जात ने जहन्नम के बारे में तस्वीर को फरमाए इन्नहा तरमी बेशररिन कल कसरो कअन्नहु जिमालतुन एडी मेरी जहन्नम की बाय का छोड़ा होगा ये मानो से तो एथा हो वदा हेदा जबल में खड़न या वो उठन की कतार पे ने कुरान मजीद में रब की गादी बना हो मजा पाना एडी जहन्नम की बाय जो तक 1500 नए टाइम में भजनो दो ने केड़ी गाल हो बना बुदा रब भजनो इनने दो ने के जिंदगी असली नए साल रब तो ने हिकिड़ो हुकुम कोन मञनि हाणे दिल में सोचनि कि आख़िर रब जो हुकुम आयो आहे ओ ख़ुदा जा बंदा वञे त जहन्नम न ॾियो पर इहो मन हिकिड़ो हुकुम तूं मञी जो रब ॾांहुं हली वञ मन इहा तुंहिंजी अदाउल तो त्योहार जो पास में थी वञे मुंहिंजा रब तुंहिंजो हुकुम मञी अल्लाह जी ज़ात फरमाए ओ मुंहिंजा बाना अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर मुखाद कोई बचन वारो कोने हर शइ जो मदद कादर मुगा मानो जे तुंहिंजो हुकुम जे हिन हेॾे सख़्त करण ते तो करीम रब खां को पुछण वारो कोने अन्नी नब अन्नी अनल गफूर मुझे ज़ात करीम मेहरबान अल्लाह मन तो अल्लाह मुझे बख्शिश करे कोन अहिड़े टाइम ते बाए शोला अखियुनि जे अॻियां बि ॾिसे त केरु थो पाए मजबूरी रब जो हुकुम मञी ॿियो माण्हू थियो अॻिते ॾिसणो वरी वेंदो वरी पोइ ॾिसणो वरी अॻिते ॾिसणो मदीने जे ताज़ा फरमायो अल्लाह तुंहिंजो मुंहिंजे बनाए कोन माण्हू खे मुड़ा वठी अचो ये वठी ईंदा अल्लाह जा माना ख़बर मुंहिंजा रब मैं तुम्हें सोने महबूब का सोने कलाम खां जुबान का सुनो लातक न तो मेरे रहमतुल्लाह मुंहिंजा रब तो पंहिंजे सोने कुरान में तुंहिंजे सोने महबूब की जुबान का साबित हो के तुंहिंजी रहमत वॾी आहे तुंहिंजी रहमत मां बेउमीद कॾहिं न थींदो मुंहिंजा रब अॼु तूं आहीं त वाहे जे कहार तुंहिंजी ज़मीन ताने जी सूरत नेज़े में मुंहिंजा रब 50,000 तुंहिंजी रहमत मां अॼु बि बेउमीद कोन आहियां ॾिसंदो वञा वरी वञा तो वरी ॾिसां थो मकान में रब राज़ी थी पए मका को रहमत जो करम मुंहिंजे मथां करे हुजे मुंहिंजा रब तुंहिंजी रहमत मां बेउमीद कोन आहियां इन करे तुंहिंजी रहमत में उमेद आहियां इन करे पोते ॾिठो वरी अॻिते वञा वरी पोते ॾिसां अल्लाह अल्लाह बाना ने तो हिन टेम ते बि मुंहिंजे रहमत में ना उमेद कोन आहे मुंहिंजा बाना त ऐसे में अला अलीम बिहिन ला तकनतु मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूबा इन्नहु हुवल गफूरुर रहीम करीम रब के बनाए को रब रब उन टेम ते मुंहिंजा सोना भाउ अल्लाह जी रहमत का फैसला